नाज़रीन माली साल बजट पेश कई वई आहे। असांजे IMF सां राब्तो कयो। नाणे वारे वज़ीर चयो त ईंदड़ ॾींहनि में महांगाई घटि थी वेंदी। समूरनि इतादी जमातनि जी क़यादत जो शुक्रिया अदा कयां थो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु हो त बजट पेश करणु मुंहिंजे लाइ एज़ाज़ी ॻाल्हि आहे। सियासी चैलेंजिस बावजूद कारकर्दगी सुठी रही आहे। अवां खे ॿुधायूं पिया माली साल क़ौमी असैम्बली में बजट पेश कई वई आहे। माण्हू तेज़ीअ सां ग़ुर्बत जी लकीर खां हेठि अची रहिया आहिनि। पाकिस्तान जल्द पाइदार गिरोह जे रस्ते ते अची वेंदो। रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन में 15% वाध कई वई आहे। BISP लाइ रक़म 27% सां 597 अरब रुपयनि ताईं खणी वेंदासीं। सब्सिडी घटि खां घटि ऐं तवनाई शोबे में सुधारा करणा पवंदा। वफ़ाक़ी वज़ीर नाणे वारे मोहम्मद रग़ज़ेब जो चवणु आहे। अवां खे आगाह कयूं पिया पेंशन जी मद में ख़र्च घटाइण जी ज़रूरत आहे। बजट इजलास दौरान मुख़ालिफ़ धुर पारां सख़्तु एहतजाज कयो वियो। माण्हू तेज़ीअ सां ग़ुर्बत जी लकीर खां हेठि अची रहिया आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया BISP जी रक़म में 27% इज़ाफ़ो थियो। 593 अरब रुपया रखण जी तजवीज़ पेश कई वई आहे। FBR टैक्सेस जो हदफ़ 12,970 मुक़ररु कयो वियो आहे। कराची में IT पार्क लाइ 8 अरब रुपया रखिया वेंदा। समाजी शोबे लाइ 280 अरब रुपया रखण जी तजवीज़ पेश कई वई आहे। पगारनि में 22 खां 25% ताईं वाध कई वई आहे। घटि में घटि उजूरो 36,000 रुपया माहवार करण जी तजवीज़ पेश कई वई आहे। ग्रेड 1 खां 16 ताईं सरकारी मुलाज़िमनि जी पगारनि में 25% वाध जी तजवीज़ पेश कई वई आहे। ग्रेड 17 खां 22 ताईं जे सरकारी मुलाज़िमनि जी पगारनि में 22% वाध जी तजवीज़ पेश कई वई आहे। पेंशन में 22% इज़ाफ़े जी तजवीज़ ॾिनी वई आहे। बदकिस्मतीअ सां पाकिस्तान टैक्स निज़ाम में ॿिनि मुल्कनि खां पोइ ते आहे। नाणे वारे वज़ीर जो चवणु आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए रक़म जो सिलसिलो जारी रहंदो। BISP खे 27% वाध सां 593 अरब रुपयनि ताईं वधाईंदासीं। टैक्स नेट में वसत जी कोशिशूं कई वेंदियूं। सूबाई हुकूमतनि सां गॾिजी कमु करे रहिया आहियूं। नाणे वारे वज़ीर मोहम्मद रग़ज़ेब माली साल जी बजट पेश कई आहे। ॿारहनि कंपनियुनि पारां PIA जी निजकारी में दिलचस्पी वरिती। PIA जी निजकारी खे 6 कंपनियुनि क्वालिफाई कयो। लाहौर कराची एयरपोर्ट जी निजकारी ईंदड़ कुझु महीननि में थींदी। असांखे टारगेट सब्सिडी ज़रिए अवाम रिलीफ ते ध्यानु ॾियणो पवंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर माली साल जी बजट पेश कई आहे। असांखे सिहत तालीम लाइ असराइती निज़ाम जी ज़रूरत आहे। हलंदड़ साल IT बरामद 3.5 अरब डॉलर ताईं पहुची वेंदी। कराची में IT पार्क लाइ 8 अरब रुपया रखिया वेंदा। सॉफ्टवेयर लाइ 2 अरब रुपया रखण जी तजवीज़ आहे। मोबाइल फ़ोन्स जे मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ ते 18% GST लागू करण जी तजवीज़ ॾिनी वई। फाटा पाटा खे ॾिनल टैक्स छूट वधीक 1 साल जारी रखियो वेंदो। लूह स्टील स्क्रैप खे सेस टैक्स छूट ॾियण जी बि तजवीज़ ॾिनी वई आहे। सब्सिडी जे मद में 1,363 रुपया मुख़्तस कया विया आहिनि। एमरजेंसी सर्विस जी मद में 313 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि। तरक़ियाती मनसूबनि लाइ 1,672 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि। टेक्नोलॉजी पार्क डेवलपमेंट प्रोजेक्ट इस्लामाबाद लाइ 11 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि। नॉन टैक्स रेवेन्यू जी मद में 4,843 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि। हारी पैकेज लाइ 5 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि। दयामिर बादशाह डैम लाइ 10 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि। बलूचिस्तान में केनाल लाइ 10 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि। तालीमी वज़ीफ़नि वारे प्रोग्राम में 10 ॿारनि खे दाख़िल कयो वेंदो। निशोनुमा प्रोग्राम में वधीक 5 लख ख़ानदाननि खे शामिल कयो वेंदो। बिजली चोरनि लाइ ख़लात मुहिम में 50 अरब रुपया बजट पेश कई वई आहे।